अस्सलाम वालेकुम जनाब। मां आहियां इंसाफ़ अली मेमण, तव्हांजे ऐं मुंहिंजे सिधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु अॼु जनाब जंहिं टॉपिक ते आउं ॻाल्हाईंदुसि या जंहिं एप्लीकेशन जो रिव्यू ॾियण वारो आहियां उहो तमामु हिकिड़ी प्यारी एप्लीकेशन आहे ऐं तमामु हिकिड़ी सुठी शइ आहे जेका ज़ाहिरी त तव्हांखे कैलकुलेटर वांगुरु लॻंदी, पर उनजो जेको हिडन फीचर आहे उहो इहो आहे त उहो हिकिड़ो लॉक आहे जंहिंसां तव्हां पंहिंजे फाइल्स खे, फोल्डर्स खे, पिक्चर्स खे लॉक करे सघो था। ऐं लॉक करण सां तव्हांजी हुन सीक्रेट जेके शयूं आहिनि उन्हनि खे ॿियो को न ॾिसी सघे। जनाब इन खां पहिरीं बि आउं इन ते हिकिड़ो वीडियो ठाहे चुको आहियां, पर उहो तव्हांखे मूं सेटिंग में तव्हांखे ॿुधायो। हाणे आउं तव्हांखे हिकिड़ी एप्लीकेशन जो रिव्यू ॾियण वारो आहियां जेको ज़ाहिरी त कैलकुलेटर ई लॻंदो ऐं माण्हुनि खे ख़बर न आहे त उन में छा आहे, पर उहो हिकिड़े एप लॉक जो कमु करे थो ऐं उहो कीअं करे थो अॼु उन जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। जेकॾहिं तव्हां सभु कुझु इहो सम्झणु ऐं सिखणु चाहियो था त आख़िर ताईं मूंसां रहो ऐं मुंहिंजी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, प्लीज़ तव्हांखे घणो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु उहा ई रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल सम्झो ऐं सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, ईअं कंदव त बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। हाणे जनाब हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो में अॼु तव्हांखे हिकिड़ी एप्लीकेशन जो रिव्यू ॾियण वारो आहियां जेका आहे त बज़ाहिर कैलकुलेटर, पर उनजो उहो दरअसल हिकिड़ो एप लॉक आहे। हाणे उहो कीअं आहे अचो त सिखूं था। जनाब उन जे लाइ सभिनी खां पहिरीं असीं प्ले स्टोर में हलंदासीं। प्ले स्टोर खे ओपन कयो। प्ले स्टोर खे ओपन करे उन जे सर्च बार में तव्हां लिखंदव कैलकुलेटर वॉलेट। हीअ ॾिसो पिया मथे मूं लिखियो आहे, इनखे जीअं क्लिक कंदव त तव्हां ॾिसंदव मुख़्तलिफ़ ऑप्शन अची विया आहिनि। सभिनी खां पहिरीं जेको आहे कैलकुलेटर वॉलेट गैलरी लॉक, इनखे क्लिक कयो। इनखे क्लिक कंदो त जनाब ही खुली वियो आहे। इन में ॾिसी सघो था इन एप्लीकेशन जी 4.5 जी रेटिंग आहे। 1 मिलियन माण्हुनि डाउनलोड कयो आहे, उनखे इस्तेमालु कनि पिया। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे बहितरीन शइ आहे। हाणे हिनखे मूं इंस्टॉल करे छॾियो आहे, इन करे आउं हिनखे ओपन कंदुसि। ओपन कयूं था जनाब। फर्स्ट टाइम जॾहिं हिनखे ओपन कंदव त ही तव्हां खां पहिरीं इहो चवंदो त तव्हां जेकॾहिं क्रिएट लॉकर पासवर्ड आहे उहो क्रिएट कयो। हाणे जनाब ही पासवर्ड तव्हांखे चए थो तव्हां क्रिएट कयो, जंहिंसां ही हमेशह खुलंदो ई बंदि कंदो। हाणे तव्हांखे उहे डिजिट्स उहो पासवर्ड ॾियणो आहे जेको हमेशह यादि रखिणो आहे। हाणे जनाब सपोज़ कयो आउं हिनखे हिकिड़ो पासवर्ड ॾियां थो 1 2 3 4। ही 4 दफ़ा 5 जो आहे, सॉरी 4 दफ़ा 5 जो आहे। हेठि वरी ॾिसो था ही चए थो रिपीट कयो पासवर्ड खे, ऐं वरी उनखे रिपीट करियां थो ऐं राइट क्रिएट करियां थो। हाणे मूं इहो पासवर्ड क्रिएट करे छॾियो आहे ऐं ही क्रिएट यूअर रिकवरी क्वेश्चन। हाणे हिकिड़ो तव्हां खां क्वेश्चन जो पुछे पियो त कहिड़ो क्वेश्चन आहे जेको तव्हां पंहिंजे ॾेई छॾियो, जंहिंसां तव्हां जेकॾहिं रिकवरी करणु चाहियो त उहो करे सघो था। उनजो सिंपल जेको आहे सपोज़ करियां थो नेम ॾियां थो ऐं उनजो जवाब में पंहिंजो नालो ॾियां थो ॾेई ऐं सेव एंड स्टार्ट करियां थो। सेव एंड स्टार्ट करण सां हाणे तव्हां ॾिसी सघो था त इहो हिकिड़ो कैलकुलेटर वांगुरु आहे ऐं हिनखे तव्हां जीअं जीअं यूज़ कंदो बिल्कुलु कैलकुलेटर वांगुरु कमु कंदो। ई बिल्कुलु जेकॾहिं को हिनखे ॾिसे बि त उहो इहो सम्झंदो त हीउ कैलकुलेटर आहे। पर हाणे हिनजे बैकग्राउंड जेके शयूं आहिनि उहो तव्हां कीअं करे सघंदो, उन जे लाइ तव्हां ॾिसी सघो था हिनखे हिन जी थीम्स वग़ैरह बि चेंज करे सघो था, हिन जा कलर्स बि चेंज करे सघो था। ऐं हीउ बुर्श जो जेको ऑप्शन ॾिसो पिया इनखे क्लिक कंदो त हीउ क्लियर करण जे लाइ ऐं प्लस खे क्लिक कयो, सॉरी बैकग्राउंड में जेकॾहिं तव्हांखे का शइ रखणी आहे त उन जे लाइ तव्हांखे पंहिंजो जेको पासवर्ड तव्हां सेट कयो आहे उनखे पहिरीं लिखंदव। सपोज़ कयो इनखे लिखियो ऐं इंटर कंदव त हीउ तव्हां ॾिसी सघो था ही नई स्क्रीन हिकिड़ी खुली वेंदी। हाणे तव्हांजो पासवर्ड जेको आहे उन ते ही खुली वेंदी। तव्हांखे ॿुधाए पियो त जेकॾहिं इत्फाक़न तव्हां पंहिंजो पासवर्ड भुलिजी था वञो त तव्हां इहे डिजिट ॾेई बि पंहिंजे हिन कैलकुलेटर खे इक्वल बटन खे रीसेट करे पासवर्ड में एंटर थी सघो था। हाणे जनाब हीअ तव्हां ॾिसी सघो था हीअ शयूं अची वेंदियूं। हिन में तव्हां पंहिंजी पिक्चर लिखी सघो था ऐं जेकॾहिं चाहियो त वीडियोस फाइल
जेके भी तव्हां हिते रखंदो, सपोज़ आऊं हिते मुंहिंजी हिकिड़ी वीडियो आहे उनखे रखां थो, हाणे हिनखे प्लस कंदुसि, प्लस जे बटन खे दबाईंदुसि त जेके बि मुंहिंजूं वीडियोज़ हूंदियूं उहे अची वेंदियूं। रिकॉर्ड फ्रॉम कैमरा, फोटो एल्बम, कैमरा। हाणे हिन में तव्हांखे ॿुधाए पियो क्रिएट फोल्डर ऐं क्रिएट टेक्स्ट फाइल जेकॾहिं करणु चाहियो था ऐं या अपलोड करणु चाहियो था त उन जे लाइ तव्हां फोटो एल्बम खे क्लिक कयो। ही तव्हांजे फोटो खुली विया आहिनि। इन्हनि मां जंहिंखे बि तव्हां जेकॾहिं सेव करणु चाहियो था, स्क्रीन शॉट्स आहिनि, कैमरा आहे, डाउनलोड आहे, थंबनेल्स आहिनि, जेके बि शयूं तव्हांजी गैलरी में मौजूदु आहिनि उन्हनि मां जेकॾहिं का तव्हां शइ शिफ्ट करणु चाहियो था, सपोज़ करियूं था इहे इश्तिहार आयो आहे। हाणे हिन में कंहिं बि हिकिड़ी फोटो खे जेकॾहिं तव्हां सेव करणु चाहियो था या रखणु चाहियो था त उनखे क्लिक कयो, राइट करियो, ॿ खणी रखो ऐं उनखे हितां राइट जे बटन खे त सभु राइट थी वेंदियूं। तव्हां ॿ खे करे ऐं लॉक करणु चाहियो था त ईअं क्लिक कंदो त ही तव्हां ॾिसी सघो था ही 2 फाइलूं अची वियूं आहिनि। हाणे हिनखे हिते ई तव्हां ॾिसी सघो था, इन खां सवाइ ॿियो को बि कोन थो ॾिसी सघे। ईअं ई वीडियो आहे जेके तव्हां ऐड करे सघो था ऐं हिते ई तव्हांजी फाइल वेंदी ऐं उतां गुम थी वेंदी ऐं तव्हां जेकॾहिं चाहींदव त तव्हां ॾिसी सघो था उनखे ऐं उनखे उतां शिफ्ट बि करे सघो था। ईअं ई जनाब जेकॾहिं हिनखे रीनेम करणु चाहियो था, मूव करणु चाहियो था, कंहिं फाइल खे डिलीट करणु चाहियो था, अनहाइड करणु चाहियो था त इहे ऑप्शन तव्हांखे मिली वेंदा। जीअं सपोज़ कयो फ़िलहालु आऊं तव्हांखे थोरो सम्झाइण जे लाइ ॿुधायां पियो त तव्हांजी जेके फाइलूं आहिनि उहे जेके पयूं आहिनि हिनखे थोरी देरि क्लिक कंदो त हिते मुख़्तलिफ़ ऑप्शन ईंदा। हिनखे मतिलबु ही अपलोड जो आहे, हिनखे क्लिक कंदो त ही वरी फाइल उते ई पहुची वेंदी ऐं हितां जे डिलीट करणु चाहियो था त उन जो बि ऑप्शन तव्हांखे ॾिए थो, या मुख़्तलिफ़ जेकॾहिं तव्हां कुझु करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। त जनाब ही हिकिड़ी तमामु सुठी एप्लीकेशन आहे जेका ज़ाहिरी त तव्हांखे कैलकुलेटर जी सूरत में नज़र ईंदी, पर जेकॾहिं उनखे तव्हां इन मक़सद जे लाइ इस्तेमालु करे सघो था त इहो हिकु एप ब्लॉकर आहे जंहिंमें तव्हां पंहिंजी फाइल्स खे, फोल्डर्स खे, वीडियोज़ खे रखी माण्हुनि खां लिकाए सघो था ऐं उहो तव्हांजी कंहिं बि फाइल खे, कंहिं बि फोल्डर खे, वीडियो खे न ॾिसी सघंदा ऐं करे चेक करे सघंदा। त हीअ जनाब एप ब्लॉकर जो अॼु इंट्रोडक्शन ॾियणो या ईअं खणी चइजे त तव्हां ताईं पहुचाइणो तमामु सुठी शइ आहे। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो दफ़ो इस्तेमालु करे ॾिसो इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। ऐं जनाब नालो हिन एप्लीकेशन जो आहे कैलकुलेटर वॉलेट जे नाले सां। जेकॾहिं तव्हां सर्च कंदो त अची वेंदो। सभिनी खां पहिरीं जेका एप्लीकेशन आहे उनखे इंस्टॉल करे तव्हां पासवर्ड सेट कंदो, क्वेश्चन ॾींदव, क्वेश्चन ॾियण खां पोइ तव्हांखे कैलकुलेटर वग़ैरह खे इस्तेमालु करे सघो था। पंहिंजो पासवर्ड ॾींदव त उहो तव्हांखे बैकग्राउंड में वठी वेंदो जिते तव्हांजी फाइलूं ऐं वीडियोज़ ऐं उहो सीक्रेट मौजूदु आहिनि जंहिंखे तव्हां उते रखी बि सघो था ऐं उतां डिलीट करे सघो था ऐं उनखे इस्तेमालु करे सघो था। त जनाब इन सां गॾु अॼोकी वीडियो खे ख़तमु कयां थो ऐं हिन रिक्वेस्ट सां त सम्झो सम्झायो तव्हांजो मुंहिंजो सिंधी चैनल आहे, प्लीज़ हिनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो इनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि लाल कलर जो सब्सक्राइब जो बटन आहे, इनखे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते तव्हांजे लाइ का न का नई शइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं जनाब मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि ऐं जेकॾहिं को सुवालु आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था। इनशाला उन जो बि मां जवाबु ॾींदुमि। उन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां। अल्लाह तव्हां सभिनी खे ख़ुशि ऐं आबाद रखे। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह वाहिद।